में तू, दिल में तू। जो नाश्तो टेबल ते लगल है या तव्हां वेते कराए? तू फिलहाल ॿियनि खे नाश्तो कराए, जल्दी अच त पाण ॿई गॾु हली ॿाहिरि नाश्तो कंदासीं। छा अॼु बि केॾांहुं हलणो आहे? हा, हिन घर जे कैद खाने में मुंहिंजो साथ थो घुरिजे। आसिफ ईअं कंदो जीअं मां चवंदसि। तव्हां रुगो इहो ॿुधायो त निकाह कहिड़े ॾींहं ते करिणो आहे? जॾहिं रुगो निकाह ई करिणो आहे त पोइ सुभाणे ई निकाह करे जान छॾाए, देरि छा जी आहे? मां त दुआ कंदी आहियां त अल्लाह साईं मुंहिंजी हयाती जॾहिं बि अव्हांखे अता करे। ऐं मां इहा दुआ कंदुसि त अल्लाह साईं आसिफ ऐं तो जहिड़ो औलाद कंहिं दुश्मन खे बि न ॾे। आसिफ सोची छा थो? मामा करीम हिन मामले खां बिल्कुलु लातालुक थी वियो आहे। बाबा साईं रिश्तो पाणी कयो आहे ऐं वरी बेज़ारी छो थो ॾेखारे इहो समझ। पुट सलमा सां तलाक वारे मसइले ते नाराज़ जो आहे? पर असां ते त नाराज़ कोन्हे ऐं बाबा साईं जो इहो चवण त आसिफ हाणे हिन घर जो वॾो आहे, इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।